अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जे इन वीडियो में मां तव्हांखे रूबी अली जी फिल्म जे बारे में ॿुधाईंदुमि। जंहिं फिल्म जो नालो रिवील कयो वियो आहे। ॿ ॾींहं अॻु में मां हिकु वीडियो ठाहियो जंहिंमें बिलावल खोखर ऐं सतार लाड़ फिल्म में बि शामिल आहिनि ऐं हिन फिल्म जो नालो रखियो वियो आहे अमर पारस। तो दोस्तों मां अॼु जे वीडियो में मां तव्हांखे इन ही फिल्म जे बारे में ॿुधाईंदुमि त हिन फिल्म खे रिलीज़ केॾी महिल कयो वेंदो, कहिड़े ॾींहं ते रिलीज़ कयो वेंदो। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिन महिल हिन जो पोस्टर रिलीज़ कयो वियो आहे, जेको पोस्टर मां तव्हांखे स्क्रीन ते ॾसियां थो। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त तमामु धमाकेदार ऐं बहितरीनु पोस्टर रिलीज़ कयो वियो आहे। दोस्तों हिन पोस्टर में तव्हांखे ॾेखारिया विया आहिनि रूबी अली ऐं नादर हुसैन। दोस्तों नादर हुसैन ऐं रूबी अली हिन फिल्म में प्यारु कंदा आहिनि ऐं दोस्तों हिन फिल्म में जेको बिलावल खोखर जो किरदारु आहे उहो रूबी अली जे भाउ जो किरदारु निभाए रहियो आहे हिन फिल्म में। ऐं सतार लाड़ बि हिन फिल्म में रूबी अली जे भाउ जो किरदारु निभाए रहियो आहे। दोस्तों वरी बि ख़बर अॻिते हली पवंदी त भाउ जो किरदारु आहे या न। ऐं दोस्तों हिन फिल्म में तव्हांखे एक्शन बि ॾेखारियो वेंदो, फुल एक्शन ॾेखारियो वेंदो, लव स्टोरी बि ॾेखारी वेंदी हिन फिल्म में। दोस्तों ॻाल्हि कजे हिन फिल्म जे डायरेक्टर जी त हिन फिल्म जो डायरेक्टर ख़ुदि ई रूबी अली आहे। हिन फिल्म जी डायरेक्टर रूबी अली आहे ऐं हिन फिल्म जो राइटर आहे अनवर शाद ऐं हिन फिल्म खे म्यूज़िक ॾिनो आहे ज़ेड शानी। ऐं फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि रूबी अली, नादर हुसैन, ज़ुल्फ़कार बुर्दी, बिलावल खोखर, सतार लाड़, शर्जील राजा हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। ऐं दोस्तों ॻाल्हि कजे हिन फिल्म जी रिलीज़ डेट जी त हिन फिल्म खे कॾहिं रिलीज़ कयो वेंदो, हिन अमर पारस फिल्म खे कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उन खां पहिरियां मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त नादर हुसैन जो हिन फिल्म में नालो आहे अमर ऐं रूबी अली जो हिन फिल्म में नालो आहे पारस। त दोस्तों इन जे करे हिन फिल्म जो नालो रखियो वियो आहे अमर पारस। त दोस्तों हिन फिल्म जी रिलीज़ डेट ॾे अचूं था त हिन फिल्म खे ईद ते रिलीज़ कयो वेंदो। ईद जे पहिरें ॾींहुं मंझंदि जो 2:05 ते हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मंझंदि जो 2:05 ते हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो। तव्हां ॾिसणु न विसारिजो। अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लगी हुजे तिन खे लाइक कजो ऐं तव्हां कहिड़े अदाकार जा फ़ैन हो कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदस्सिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।